नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के कराची का ख़बर ॾींदा आहियूं त सिंध में अॼु वधीक 427 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक थी आहे। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो आहे त अॼु वधीक 4 मरीज़ फ़ौत थी विया आहिनि, जंहिं बाद फ़ौतियुनि जो अंग 122 थी वियो आहे। जारी कयल वीडियो बयान में वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो आहे त अॼु वधीक 45 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियल मरीज़नि जो अंग 1341 थी वियो आहे। सिहत मुराद अली शाह चयो त 5639 मरीज़ इलाज हेठि, जिन मां 4390 घरनि में, 733 मरीज़ सेंटर में ऐं 516 मरीज़ इस्पतालनि में इलाज हेठि। सैयद मुराद अली शाह चयो त हिन वक़्तु 54 मरीज़नि जी हालत गणती जोगी आहे, जिन मां 11 मरीज़नि खे वेंटिलेटर ते आहिनि। वॾे वज़ीर चयो त कराची मां वधीक 376 केस साम्हूं आया आहिनि। वॾे वज़ीर चयो त घोटकी मां वधीक 4, हैदराबाद मां 6, खैरपुर मां 4, लाड़काणे मां 6 केस, शहीद बेनज़ीराबाद मां 6, सांगड़ मां 2, सखर मां 5, ठठी ऐं सिजावल मां 1 केस साम्हूं आया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त आऊं हिकु भेरो ॿीहर अवाम खे अपील थो कयां त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखी समाजी वेठी बरक़रार रखी वञे, ऐं उन सां गॾु ई हिन अवाम खे वधीक चयूं था त अवां जे ताउन सां ई हिन वबा खे शिकस्त ॾेई सघिजे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।